सेवण मां खे ख़बर ॾींदा हलूं महमद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ भान सईदाबाद में इकरा पब्लिक स्कूल के प्रिंसिपल हाजी तसदुक मेमन की अगवानी में उस्तादन और शागिर्दन पारां फ़लस्तीन से यकजहतीअ तौर रैली कढी इसराइल खिलाफ सख्त नारेबाजी कई वई। इकरा पब्लिक स्कूल भान सईदाबाद के प्रिंसिपल हाजी तसदुक मेमन, टीचर्स अल्ताफ हुसैन, आफ्ताब हुसैन, अब्दुल्ला चन्ना, अब्दुल वहीद, एहसान, मुज़फ़र अली की अगवानी में शागिर्दन और उस्तादन पारां फ़लस्तीन के हक़ में एक रैली कढी इसराइल के ज़ुल्म खिलाफ आवाज़ उथारी फ़लस्तीन जिंदाबाद जा नारा पिण हया। रैली के इकरा पब्लिक स्कूल भान सईदाबाद के प्रिंसिपल और उस्तादन और शागिर्दन खिताब कयो ऐं चयो त फ़लस्तीन असांजो मुसलमान मुल्क है। असां इसराइल के ॿुधाइण चाहियूं था त फ़लस्तीनी मुसलमान असांजा भाइर आहिनि। उन्हनि खे असां अकेलो न छॾींदासीं। असां फ़लस्तीन के मुसलमाननि सां हर ॾुख सुख में गॾु आहियूं ऐं गॾु हूंदासीं।